तोखे ख़बर आहे त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त न्याणियूं पंहिंजे अबाणनि खे कीअं यादि कंदियूं आहिनि। ओ मिठा जॾहिं न्याणी परणजी वई जवान न्याणी पंहिंजे घर भेड़ी थी त उनखे विसारजाइनि ईद ते के भले ॾियारे ते पंहिंजी न्याणी खे विसारजाइनि। तोखे ख़बर आहे त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त न्याणियूं पंहिंजे अबाणनि खे कीअं यादि कंदियूं आहिनि। ओ मिठा न्याणी खे वर्से में महरूम नाहे करणो, न्याणी खे पंहिंजे मिल्कियत माल खां महरूम नाहे करणो। न्याणी जी संभाल लहण वारो अल्लाह उन जी संभाल लहंदो। जॾहिं अल्लाह न्याणी ॾेई पंहिंजे न्याणियुनि जी इज़त कंदो कर, न्याणियुनि ते शफ़क़त कंदो कर, पंहिंजे न्याणियुनि सां ईअं प्यार कर जीअं पंहिंजे पुटनि सां प्यार कंदो ई। जंहिं घर में न्याणी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि उन घर ते अल्लाह कावड़जी पवंदो आहे। जेको न्याणियुनि जी दिल रंजाए अल्लाह उन सां नाराज़ थी पवंदो आहे।